वठी असेंबली थींदियूं आहिनि अंग्रेज़नि खां वठी असां इन्हनि नवाबनि वॾेरनि खे वोट ॾींदा आहियूं। इन्हनि कॾहिं बि ग़रीब हारीअ जी ॻाल्हि कई आहे? पंहिंजे दौर असेंबली अयामकारीअ में ॾाढो पंहिंजा पेट भरिया अथऊं, पंहिंजा दोज़ख ई भरिया अथऊं ऐं दोज़ख ई हुननि जा भरजण जाई न आहिनि। ग़रीब जी ॻाल्हि कॾहिं बि कोन कई आहे। ठीकु आहे साईं, ज़रई इस्लाहात अयूब जे वक़्त खां वठी अॼु ॾींहं ताईं थिया। अॼु हिन दौर में त कोन थिया इस्लाम जी, ठेकेदारनि जे वक़्त में कोन थिया, सम्झो। पर उन ज़रई इस्लाह जो नतीजो छा निकितो? कहिड़े ग़रीब खे साईं जेके चवां 4 जरेब मिलिया मूंखे को ॾेखारे। वॾेरनि साॻियो ई साईं जेके चवां वॾेरा माना उहो छड़ो उन ते बि लिखी छॾियऊं। ऐं अॻे में कूड़ा साईं जेके चवां कूड़ा खाता फेराए हूअं पंहिंजे धीअनि खे न ॾींदा। हाणे धीअ बि वार थी वियूं, पोटियूं बि वार थी वियूं, ॾोटियूं बि वार, सभिनी खे जी ॻाल्हि बाबा असां वटि पूरा आहिनि, यूनिट पूरा आहिनि। ऐं ग़रीबनि खे जेकॾहिं ॾियणा बि थियनि त उन्हनि खे उहो ॾियण वारो जेको आहे कागज़ शीशे में मढ़ाए अॻु में ॾेई फोटू कढाए टमाटा हणी कढे वठो, हल पिण ज़मीन आहे। त ज़रई इस्लाहात सां बि असांखे मसइलो हल थींदे नज़र न आयो। इन जो इस्लाम हल पेश करे। इस्लाम में हल आहे उहो इमाम अबू हनीफ़ो रज़ी अल्लाह ताला अन्हु। असां अक्सर पाकिस्तान जा माण्हू हनफी मज़हब जा आहियूं, त उन इमाम अबू हनीफ़े रहमतुल्लाह अलैह जो मज़हब इहो आहे त अल मुज़ारअत लैस बिजाइज़, यानी मुज़ारअत तव्हां अरबी ते ॻाल्हायो था। हिकिड़ी थींदी आहे मज़रा, ॿी थींदी आहे मुज़ारत। मुज़ारत थींदा ॿिनि तरफ़नि खां। हा न हिकिड़े पासे ॾियूं मसलन मुंहिंजी ज़मीन आहे, तव्हांजी महिनत आहे, ॿ ॼणा गॾिजी कमु कनि तॾहिं थींदी आहे मुज़ारत। ॿ ॼणा गॾिजी कमु कनि, हिकिड़े जी ज़मीन ॿिए जी महिनत, इहा इमाम अबू हनीफ़े साईं वटि जाइज़ ई न आहे। इहा इमाम अबू हनीफ़े साईं वटि जाइज़ ई न आहे। हल हिकु ॻाल्हि, जेकॾहिं अॼु इमाम अबू हनीफ़ो पाकिस्तान में अचे, असांजे मुल्क में अचे, मां सैयद आहियां, सम्झो साईं, क़ौम जो, मां जेकॾहिं कुड़मत ते ज़मीन करायां थो आबाद, त मुंहिंजी मानी जेकर खाइणु उहो हराम सम्झो। उहो जेकॾहिं जहिड़ो थी अचे त मुंहिंजी मानी न खाईंदो, छो त मां हारप ते ज़मीन आबाद करायां। ऐं हुनजे मज़हब में अज़रू इस्लाम या हारप ते ज़मीन ॾियणु जाइज़ ई न आहे। भला जाइज़ न आहे त कीअं थिए? जाइज़ न आहे त उनजे लाइ हू पेश थो करे पैगम्बर अलैहिस्सलाम जी हदीस। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, मन कानत लहू अर्जुन फलयज़राहा औ लियमनहा अखा। जंहिं वटि ज़मीन आहे फाज़िल वधारी ज़मीन आहे त उहो ओतिरी झले जेतिरी पाण हू आबाद करे सघे। ऐं जेकॾहिं हुनखां वधीक पंहिंजी आबाद करण खां त इहो शरीयत जो हुकुम आहे त हू पंहिंजे मुस्लमान भाउनि खे उहा खाते करे ॾे। ऐं जेकॾहिं इस्लामी गवर्नमेंट हुजे, सही माना में हीअ इस्लाम न जेको यानी असां पेश था कयूं। अॼु जेकॾहिं इस्लाम ज़िंदाबाद जो नारो आणिबो त ग़रीब में मायूसी पैदा थी। यानी छा? इस्लाम जो ख़ाको ग़रीब जे नज़र में छा आहे? इस्लाम इन वॾेरनि जो हामी आहे। इस्लाम सरमाएदारनि जी मिलनि जो चौकीदार आहे। इस्लाम इन्हनि जे तहफ़ुज़ जे लाइ आयो आहे। इस्लाम वटि ग़रीब जे लाइ को यानी घणेई कोन्हे, ग़रीब इस्लाम में आहे ई कोन्हे। ग़रीब जो को मसइलो हल इस्लाम करे ई न। अॼुकल्ह इस्लाम जे बारे में माण्हुनि जो इहो आम तरह जेका प्रोपेगेंडा आहे, इन नमूने सां हक़ीक़त ईअं न आहे। प्रोपेगेंडा न आहे न साईं, ॾिसो न तव्हां हक़ीक़त ते नज़र विझो त सदाईं बि ख़ासि करे असांजी क़ौम खे इन इस्लाम जे नाले सां सदाईं कुठो वियो आहे। तव्हां मौजूदा मां सम्झां थो, पर असुल शइ इस्लाम ईअं न आहे। असुल शइ इस्लाम ईअं न आहे। असुल इस्लाम इहो आहे जेको मां अर्ज़ु कयां थो। पेश करण वारा सही न आहिनि, पेश करण वारा बि सही न आहिनि। उन्हनि अहिड़े नमूने सां पेश कयो आहे जेको हो त असुल मां तव्हांखे ॾियां थो। इहो त असुल पेश करण वारनि जे पेश करण जे नतीजे में आहे। त यानी इस्लाम माण्हुनि ईअं सम्झो आहे, पेश अहिड़े नमूने सां करेगा जॾहिं इस्लाम जो नारो लॻंदो त ग़रीब मायूस थींदो आहे। ऐं अमीर जेको आहे, सरमाएदार जेको आहे, इस्लाम जे नारे सां ख़ुशि थींदो। उहो अमीर ऐं सरमाएदार ऐं वॾेरो कीअं सम्झे थो इस्लाम असांजो चौकीदार आहे, इस्लाम असांजो कमदार आहे, इस्लाम असांजे मिल जो चौकीदार आहे। ऐं ग़रीब वीचारो ईअं सम्झे थो त बराबरि इहो इन्हनि जो आहे। इस्लाम जेका ॻाल्हि करे थो या इन्हनि जी ॻाल्हि थो करे, असां त हुन वटि कंहिं शुमार में ई न आहियूं।
तंहिंजे करे इहो ग़लति नमूने सां जेको पेश कयो आहे, इहो ई मिसाल थियो रूस में जॾहिं ज़ार शाहीअ जे ख़िलाफ़ु इनक़िलाब आयो। उन इनक़िलाब जे नतीजे में जेके उतां जा यहूदी पादरी हुया या ईसाई पादरी हुया, उन्हनि ईसाई पादरियुनि उन ज़ार जी मदद में फतवाऊं ॾिनियूं ऐं हुननि ते कुफर जी फतवा ॾिनी। जेके इनक़िलाबी हुया उन्हनि ते कुफर जी फतवा ॾिनऊं, ही काफ़िर आहिनि, ही मज़हब जा दुश्मन आहिनि ऐं हीउ जेको ज़ार आहे असांजो अलमबरदार आहे मज़हब जो ऐं ठीकेदार आहे ऐं इहो सही माना में मज़हब ते इहो आहे। हाणे हुननि अहिड़ो नमूनो मज़हब खे पेश कयो जो इनक़िलाबनि खे यानी उन में हिकिड़ो रुकावट पैदा थी। उनजे नतीजे में हुननि उते उन मज़हब खे नज़रअंदाज़ करे छॾियो। हाणे बि कम्यूनिज़म में मज़हब पंहिंजी ज़ाती शइ आहे, ईअं न आहे त मज़हब माण्हू वटि हुजे ई न। कम्यूनिज़म ईअं थो चए त मज़हब हुजे, पर इहा तुंहिंजी पंहिंजी ज़ाती शइ आहे। भली तूं सुनी थिए, भली तूं छा बि थिए, मज़हब भली तूं धार चिनाट, उते मस्जिदियूं आहिनि, उते तालीम आहे दीन जी, सभु कुझु आहे, उते मौलवी आहिनि, पर माशी प्रोग्राम में उन्हनि खे को बि दख़ल कोन्हे। उतां जे सियासी ढांचे में को बि उन्हनि खे दख़ल कोन्हे मज़हब वारनि। उहे ई साॻा उन निज़ाम में मौलवी या पादरी या जेके बि आहिनि उन निज़ाम में फिटी कमु कनि था। ख़ुशि आहिनि, मां चवां ख़ुशि आहिनि, हुनखे मज़हब जी पंहिंजे हलण ते आज़ादी आहे, पाण खे त आज़ादी ईअं न आहे। कम्यूनिज़म असांजे नज़र में ईअं आहे त कम्यूनिज़म माना कुफर, काफ़िर थी वियो, ख़ुदा खे न मञे, अलाह जे रसूल खे न मञे। हाणे ईअं न आहे। कम्यून यानी गॾियल निज़ाम, इज़म माना निज़ाम, गॾियल निज़ाम। उते चाहे कारखानो आहे या ज़मीन आहे, उहा सरकार जी मिल्कियत आहे। जेको महिनत करे उहो वरी कमाए गवर्नमेंट खे ॾिए, गवर्नमेंट वरी फेराए उन्हनि खे पंहिंजे कमआर उन्हनि खे पंहिंजो मुआवज़ो ॾिए, जंहिंमां उहे खाइनि पीअनि। उन्हनि जे बचनि जो, उन्हनि जे ॿारनि जो, उन्हनि जी तालीम जो, उन्हनि जे सिहत जो सॼो बंदोबस्तु गवर्नमेंट जे ज़िम्मे आहे। इस्लाम में सिर्फ़ु इस्लाम ऐं कम्यूनिज़म में फ़र्क़ु हे आहे, इस्लाम में ज़ाती मिल्कियत आहे, ज़ाती मिल्कियत आहे, पर उनजी हदबंदी आहे। ईअं न आहे त हिकिड़ो लखनि एकड़ जो मालिक आहे, हिकिड़े खे माण्हू खे ग़रीब खे क़बर जी लाइ बि पंहिंजी ज़मीन कोन्हे, जो पंहिंजी क़बर उन ज़मीन पंहिंजीअ में वसियत करे मरे। इहो जेको आहे ना इंसाफ़ी, इहा इस्लाम में न आहे। इस्लाम में नाइंसाफ़ी न थींदी। जॾहिं तव्हां पाण चयो त हुननि खे मां सम्झां थो, सभु कुझु सम्झां थो, इहे सभु उते आहिनि। मां जॾहिं इहा ॻाल्हि कयां थो त मां ज़िमेदारी सां थो कयां, पर इस्लाम ऐं कम्यूनिज़म जो फ़र्क़ु थो मालूम करे वञा। त इस्लाम में फ़र्क़ु हे आहे, इस्लाम ज़ाती मिल्कियत जो क़ाइल आहे। चिनाच हाणे रूस में तव्हां वञो, तव्हां रूस जो किताबनि नवनि जो मुतालो कयो त हो हाणे ज़ाती मिल्कियत जा बि क़ाइल थी रहिया आहिनि ऐं टुकड़ा टुकड़ा हुननि पंहिंजे बबलनि जे अॻियां हे हुननि खे ॾिना आहिनि। मोबाइल में पंहिंजा ॿोड़ ॿाड़ी या भाॼी भाॼी पंहिंजी पोखियो या फ्रूट व्रूट पोखियो, यानी ज़ाती मिल्कियत ते आया आहिनि। मुंहिंजे नज़र में माफ़ कजो त इहा बि हिकिड़ी ॻाल्हि जो हिकिड़े वॾेरे वटि हिकिड़ो लखु एकड़ असां जाइज़ नथा सम्झूं मुस्लमान, वरी स्टेट पूरी अखे साईं जेके चवां सॼी मुल्क जी ज़मीन ॾियूं, सॼे मुल्क जा कारखाना ॾियूं, इहो बि हिकिड़ो जेकॾहिं थोरो थोरो ख़राबु आहे त उनजो घणो बि ख़राबु आहे। उते छा थींदो, उते जेके माण्हू आहिनि उतां जे हुकूमत ऐं उतां जे ऑफिसरनि जा दस्ते निगर थींदा। इस्लाम चए थो त तव्हां असांजा दस्ते निगर न हुजो, तव्हां पंहिंजा टुकड़ा आज़ादु हुजनि तव्हांजा, तव्हां पंहिंजो पतरो खाओ, पुलाव खाओ, जुअ जी मानी खाओ, कणिक जी मानी खाओ, आज़ादी सां। इंसानियत जी जेका आज़ादी जो ख़ाको इस्लाम पेश कयो आहे, मुंहिंजे सम्झ में मां मुतासिर घणो आहियां इस्लाम खां, तंहिंजे करे मां इहा ॻाल्हि चवां थो कि जेको इस्लाम जो नुक़्ते निगाह उहो बहितर आहे। हाणे इस्लाम में हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठी करे जेको ॼमे, जॾहिं मदीने जी गवर्नमेंट क़ाइमु कई पैगम्बर अलैहिस्सलाम ऐं पाण उनजा हाकिम थिया, त उन्हनि कहिड़ो सिस्टम जारी कयो, ऐलान करे छॾियो त बिलालत जी ड्यूटी आहे, फलाणत जी ड्यूटी आहे। मुंहिंजे हुकूमत में का औरत रनज़ाल बेरोज़गार यानी का बि हाजतमंद न हुजे, को बि मिसकीन हाजतमंद न हुजे, उन सभिनी जी ज़रूरतूं बैतुल माल मां लंगर मां पैगम्बर अलैहिस्सलाम पूरी कयो। जेकॾहिं पैगम्बर जे लंगर में कुझु न आहे, यानी बैतुल माल में कुझु न आहे,
ऐं गवर्नमेंट जो कुझु न आहे त कर्ज़ खणी बहके गवर्नमेंट उहो मां लाहींदुसि, पर तव्हां ग़रीबनि खे को माण्हू राति जो बुख न सुम्हे, को अंग उघाड़ो न सुम्हे। ऐं उन वक़्तु पैगम्बर अलैहिस्सलाम जेके मिसकीन औरतूं उन जेके व्यम कनि उन व्यम वारनि जी दवा ऐं इलाज जो बि इस्लाम जे ज़िमे हुयो बंदोबस्तु, ऐं उनजे ॿार जी पालना बि 2 सालनि ताईं यानी इस्लाम जे ज़िमे हुई। जेको तव्हांखे रूस में ख़ाको मिले थो इहो उन खां अॻु में पैगम्बर पाक अलैहिस्सलाम सिस्टम पंहिंजे हुकूमत जो रखियो आहे। पोइ हज़रत उमर फारूक आयो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ आयो, उन्हनि वधाए 3 साल कयो। यानी ॿार जेकॾहिं ॼमे त उन जो पालना बीमारी इलाज माउ जो लटो कपिड़ो ॿिन्ही जो बल्कि गवर्नमेंट आहे, उनजो ज़िम्मो आहे गवर्नमेंट जे ॻिचीअ में। हे जेके माण्हू पैगम्बर साईं जा ॻाल्हियूं कनि था अख़लाक़नि जूं, पोइ माण्हू थोरो सुभाणे अलाह चई टारे था छॾनि त सुभाणे ॻाल्हियूं कनि था अख़लाक़नि जूं, पोइ माण्हू थोरो सुभाणे अलाह चई टारे था छॾनि त सुभाणे अलाह चई टारनि, इहा को सही ॻाल्हि न आहे। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे दौर में हिकिड़ो झलक ॾेखारी आहे पंहिंजे निज़ाम जी। हिकिड़ो माण्हू आहे मिसकीन, उहो अचे थो चए थो मां उघाड़ो आहियां पैगम्बर, मूंखे ढका, तूं मुंहिंजो फर्ज़ु आहे, तूं मूंखे ढका, तुंहिंजी ज़िमेदारी आहे, मूंखे तूं ढका। त पैगम्बर वटि बैतुल माल में ॿियो लटनि जो जोड़ो कोन्हे, इहो पंहिंजे ॻिचीअ में जेको लटनि जो जोड़ो पियो अथसि लाहे गोॾ कंहिंखां उधारी वठी पाण ॿधी अथई ऐं उहा पंहिंजा लटा लाहे ॿिए उन साहिल खे ढकायो। क़ुर पाक फरमाए थो वफ़ी अमवालिहिम हक़्क़ुल लिस्साइल वल महरूम, यानी मां हिकिड़ो मिल्कियत वारो माण्हू आहियां, मूंखे मिल्कियत एतिरी रखणी आहे जेतिरी मां पाण आबाद करे सघां, पोइ बि इहा जेका मिल्कियत मुंहिंजी थींदी इहा मुंहिंजे वारसनि में मरण खां पोइ तक थींदी। ऐं उहे वारस आहिनि, उहे उन्हनि जो यानी हक़ु उन मिल्कियत में फर्ज़ी आहे उन्हनि खे ॾिबी। पर क़ुर शरीफ़ ॿियो बि हिकिड़ो उसूल पेश थो करे त सिर्फ़ु वारसनि खां सवाइ वफ़ी अमवालिहिम हक़्क़ुन लिस्साइल वल महरूम, उहो जेको ॿाहिरों बीठो साइन थो हाणे साल ई ॿिन्ही छो तुंहिंजे माल में इन जो बि हक़ु आहे। महरूम आहे जेको तुंहिंजो कंहिं बि क़िस्म सां रिश्तेदार न आहे, तुंहिंजो महरूम आहे तुंहिंजे मिल्कियत मां, हुनखे उन वरसे मां कुझु बि न मिलंदो आहे, पर इन जो बि तुंहिंजे मिल्कियत में हक़ु आहे। ईअं न सम्झ त मां हिनखे ख़ैरात ॾियां थो, हिन ते थोरो थो कयां, हिनखे मां लटा थो पारायां, हिन ते थोरो थो कयां, बल्कि इन्हनि जो अलाह ताला क़ुर पाक में हिसो करे छॾियो आहे। भला जेकॾहिं वारसनि जो हिकु हिसो आहे क़ुर में उहो फर्ज़ थी वियो, बाक़ी साहिलनि जो बि त ख़ुदा थो फरमाए, साहिलनि ऐं महरूमनि जे लाइ बि त ख़ुदा मुक़ररु करे छॾियो त फ़ी अमवालिहिम हक़्क़ुल लिस्साइल वल महरूम। उहो ॿुधो न, मां पूरो करे वञा पंहिंजो त इस्लाम जेको निज़ाम पेश करे थो ज़रूरी इस्लाह इहो त ईअं थी वियो त ॿिए वटि ज़मीनदार वटि ज़मीन हुजे ई कोन, ऐं जेका वाधारी आहे असां हुनखे ॾियणु खपे। तव्हां जॾहिं मोहम्मद बिन कासिम सिंध फतह कई त उन छा कयो, पाण में सिंध जा माण्हू वेही ऐं मोहम्मद कासिम वेही पाण में मशवरो कयो, बाबा हाणे ढल त गवर्नमेंट खे ॾियणी पवंदी, जंहिंजो नालो ख़ैराज आहे, ठीकु आहे ॾींदासीं। पोइ केतिरी थियणु खपे ॿिन्ही धुरनि, यानी पाण में गॾे तय कई बाबा हेतिरो असां ॾेई सघंदासीं। जंहिं शइ ते वञी फ़ैसिलो थियो कि भला हाणे इहा तव्हां ते मुक़ररु आहे, हाणे इहा एॾे न वेंदी, अरबस्तान न वेंदी ढल, इहा जेका बि उसूल थिए इहा हितां जे माण्हुनि खे ॾिनी वञे। साईं जंहिं समय मोहम्मद बिन कासिम आहे मोहम्मद बिन कासिम फतह कयो, हितां जो निज़ाम मुक़ररु करे वियो, बाबा तूं मिसाल गवर्नर आहे तूं अदा हिकिड़े तव्हां ॾिसिजो तारीख़ में हिन वक़्तु मां सभु कुझु बयानु करे वञा, इहो मुश्किल आहे। उहो तव्हां तारीख़ में ॾिसो त कंहिंखे हिकिड़ा माण्हू आहिनि, मसलन तव्हां नवां हो, तव्हां इस्लामिक उसूलनि खां वाक़ुफ़ु न आहियो, त लाज़िम आहे पहिरियों माण्हू असां उहो ॾींदासीं जेको इस्लाम जे उसूलनि खां वाक़ुफ़ु हूंदो ऐं तव्हांजे नए फतह थियल मुल्क में इस्लाम राइज करे सघंदो। कंहिं रखियो मोहम्मद बिन कासिम खे ख़लीफ़े रखियो, मोहम्मद बिन कासिम त मोटी वियो, मोहम्मद बिन कासिम गवर्नर न हो, रखियो कंहिं मोहम्मद बिन कासिम यानी फतह या सिंध ते मोकिलणु कंहिंखे, मां सोचां हजाज कयो या कंहिं बि कयो,
उन सां नालो हुजाज कयो, ॿुधो हुजाज बिन यूसुफ कयो या ॿिए कंहिं हुजाज बिन यूसुफ कयो, पर सुवाल हे थो थिए त हुन मां इहो थो पेश करणु घुरां अलिफा या बे या न ईअं त नथो मां पंहिंजे निज़ाम जी ताईद जी ॻाल्हि थो कयां। ॾिसो न त जॾहिं भला हुजाज कयो त छा थींदो? न उहो भली हुजाज करे ॿियो केरु हुजाज कयो हिन ख़बर त ख़बर पई इहो त हाणे सॼी तारीख़ त मां पेश करे न सघंदुसि। मां वाक़िअ थो बयानु कयां जेको मूंखे करिणो आहे मक़सदु त उतां जो जेको आहे झल उहा अरबस्तान न ईंदी, उहा उतां जे मुल्क में ॾिनी वेंदी। मोहम्मद बिन कासिम जो फ़ैसिलो आहे क़ौम उतां जे सां गॾु। टियों त जेका इतां जी ज़मीन आहे इहा ज़मीन जेका आहे बैतुल माल जी ज़मीन आहे, इहा कंहिंजी शख़्सी मिल्कियत न आहे, इहा समूरे सिंध जे क़ौम जी मिल्कियत आहे, समूरे सिंधी क़ौम जी मिल्कियत आहे। अंग्रेज़ आयो, तव्हां वॾेरा थियो, तव्हांखे जागीरे जे तौरु ॾिनई। अंग्रेज़ आयो, मूंखे विकिणी ॾिनई 500 एकड़ 1000 एकड़ 5000 एकड़ मूंखे विकिणी ॾिनई, सम्झो न। मां वटि ज़ुल्म जो पैसो हो या अदल जो। अंग्रेज़ आयो ठॻीअ सां, गसब सां, जेकॾहिं गासिब अचे असांजे मुल्क ते कब्ज़ो करे, गासिब विकिरो करे। मोहम्मद बिन कासिम आयो, छोकिरियूं मोहम्मद बिन कासिम जूं हिते वापार जे लिहाज़ खां ईंदा हुआ, उन्हनि वापार जे लिहाज़ खां अचण खां बाद छोकिरियूं उन्हनि राजा ॾाहिर उनजे कब्ज़े कयूं। उन वापार में वञी दाह ॾिनी पंहिंजी हुकूमत खे, असांजी छोकिरियूं राजा ॾाहिर। तारीख़ कहिड़ी मासूमी ॾिसो, तारीख़ मासूमी हेॾो तव्हां पहिरियों पाण खे पादरी हुजनि या मुस्लमान हुजनि, जेके वॾा छोकिरियूं ईअं करे वरी त पंहिंजे माइटनि सां वञी वापारनि सां ॿारहें बची विया मिसाल वञी थींदो आहे न। हिते ज़ाइफ़ा माण्हू अंदरि घरनि में खणी वञी चपड़ आहे न। असांजो दादा ठीकु आहे, छोकिरियूं आहिनि। हा, मोहम्मद बिन कासिम खां अॻु में सिंध में मुस्लमान हुआ या न? मां त चवां अॻु में इहे अचण वञण वारा मुस्लमान अचण जो मक़सदु छा हो? मोहम्मद बिन कासिम इस्लाम पखेड़िया या मोहम्मद बिन कासिम आयो सिर्फ़ु इन लाइ त छोकिरियूं पंहिंजूं आज़ादु करे, हुन आज़ादीअ जे नतीजे में हुन राजा ॾाहिर खे मारियो। राजा ॾाहिर पंहिंजी जाइ ते ज़ालिम हो, राजा ॾाहिर पंहिंजे जाइ ते ज़ालिम हो। हुन पढ़ायूं छोकिरियूं उहे पंहिंजे गसब में रखियूं, उहे हुन खे छॾाइनि, आज़ादु कराईं। उन खां बाद में राजा ॾाहिर जो कैरेक्टर इहो हो जो पंहिंजी भेण खे पंहिंजी ज़ाल वांगुरु हुन करे रखियो। हुन पंहिंजी भेण खे रखियो त उहो तव्हां तारीख़ कहिड़ी तारीख़ में? ऐं तव्हां पहिरियों पाण पहिरियों चयो त चचनामो, तव्हां ॾिसो चचनामो, चचनामो हुजे या कहिड़ो ॿियूं बि तारीख़ूं आहिनि, ॿियूं बि आहिनि। त पोइ हिकिड़ियूं ज़माननि इख़्तिलाफ़ आहे, हिकिड़ियूं ज़माननि हाणे मसइलो हाणे पंहिंजा ख़्याल मां पुराणी तारीख़नि जी ॻाल्हि थो कयां, सिंध जे तारीख़ जी ॻाल्हि थो। चचनामो सिंध जी तारीख़ आहे, सिंधीअ जी ठहियल आहे, ॿाहिरों जी ठहियल न आहे। हाणे साईं ॿुधो त तव्हां जीअं पहिरियों चयो अलफ़ हो या हुजाज बिन यूसुफ, हा न इहे तव्हां सवाल कयो था बराबरि, त मां पंहिंजो नुक़्ते निगाह पेश कयां, पोइ तव्हांखे मोकल आहे, इजाज़त आहे, तव्हां भली असां सां सवाल जवाबु कयो। मां पंहिंजो नुक़्ते निगाह पेश कयां, नुक़्ते नज़र तव्हां ज़रिए तव्हां नोट कयो, तव्हां नोट कयो पाण। तव्हां जेको पहिरियों सुवाल छॾे आहियो, तव्हांखे सुवाल हो त तव्हां यानी सिंधी माण्हू जो आख़िरान छुटकारो छा थींदो? ज़मीनदारी न हुजे, ज़मीनदारी न हुजे, इहो आहे सिस्टम, यानी ज़ुल्म जे ख़तमु थियण जो। 90% असांजो मज़लूम सिंधी जेको आहे हारी आहे, बाक़ी 10% सम्झो खणी हलो 20% सम्झो 80%, बाक़ी आहे मुलाज़िम तबिको। मुलाज़िम तबिको बि जेकॾहिं असांखे वाक़ई सही माना में ख़ुदि मुख़्तियारी मिले थी त असां पंहिंजा ख़ुदि मुख़्तियारीअ में असांजो जमियत उलमा हिंद खां वठी, अॼु जो मंशूर न आहे, जमियत उलमा हिंद खां वठी उन वक़्त में बि असांजो इहो नुक़्ते निगाह हुयो त बाबा मुल्क आज़ादु थिए, जिते मेजॉरिटी मुस्लमाननि जी हुजे उते मुस्लमान गवर्नमेंट कनि, हुकूमत हलाइनि, ऐं जिते हिंदू हुजनि उनखे हिंदू पंहिंजी गवर्नमेंट बनाइनि। त ईअं जेकॾहिं कयूं हा त मुहाजिर पलान हेॾे थिए ई न हा, असांजे मथे में सूरु पवे ई न हा, सम्झो। ऐं असांजो ज़मीननि जो सिस्टम छा आहे? ज़मीन बि असांखे जेकॾहिं पंहिंजो ॾोकिरी तालुके जो माण्हू आहे त वरी उन जी देह जेका आहे, उन देह में जेका ज़मीन फाज़िल पई आहे, पोइ उन देह जे हारीअ खे ॾिबी न लाड़काने जे तालुके ऐं देह वारे खे। हे त हिकिड़ो पंजाब खां माण्हू अचे थो असांजी ज़मीन खे, मसइलो फलाणो आयो, असगर ख़ान आयो, कहिड़ो आयो, हुनखे ज़मीनां मिलियूं, फौजियुनि खे ज़मीनां मिलियूं, इहे सभु कैंसिल। हज़रत उमर फारूक जे दौर में शाम फतह थी, शाम जे लाइ फौजियुनि जी तलब कई,
असांखे असां फ़तह कई आहे शाम मसइला त असांखे इहा तव्हां ॿियो उतां जी ज़मीन आहे असांखे ॾियो छो त फाते असीं आहियूं असां फ़तह कई आहे फिर असां ॾिना आहिनि त हज़रत उमर फारूक जवाब में लिखियो त तव्हांखे कतान इहा न ॾिनी वेंदी छो हिकु त इहा उतां जे माण्हुनि जो हक़ु आहे ॿियो त तव्हीं ज़राअत पेशे न आहियो तव्हां मज़दूर मुलाज़िम आहियो तव्हांजूं जेके बि ज़िम्मेदारियूं आहिनि उहे गवर्नमेंट जे ज़िम्मे आहिनि तव्हांखे का बि यानी ज़मीन जो टुकुर न ॾिबो इहा ज़मीन उन्हनि जी आहे जेके जंहिं मुल्क में रहनि था त इन नुक़्ते निगाह सां यानी जेका बि ज़मीन आहे सिंधियुनि जी उहा सिंधियुनि खे मिलणु घुरिजे असांखे पंजाब में न मिले ऐं सिंध जो जेको नक्शो आहे इहो जेको असां कयूं था इहो मुल्तान ताईं असांजी सिंध आहे है न मुल्तान ताईं असांजी सिंध आहे सिंध मुल्तान ताईं बलोचिस्तान जो बि काफ़ी हिसो असांजो सिंध जो आहे त बहरहाल इस्लाम चाहे थो उतां जी ज़मीन उतां जे माण्हुनि खे ॾिजे ऐं उतां जी मुलाज़िमतूं बि उतां जे माण्हुनि खे ॾिजे ऐं ज़मीन जेका आहे फाज़िल जेका ज़मीनदार वटां उहा खसे उतां जे हारनि खे ॾिजे जेकॾहिं ईअं थींदो त पोइ मसइला बि हल थींदा बाक़ी जेसीं ताईं ज़मीनदारी आहे तेसीं ताईं मसइलनि जो हल कॾहिं बि न थींदो अॼु ॾींहं ताईं न थियो आहे न थींदो अंग्रेज़ असां ते मुख़लिफ़ थिया या अरबुन मुस्लमान हुआ फ़ुरक़ान हुआ पर उन्हनि खे वरी उन्हनि माना माण्हुनि जो तहफ़ुज़ हासिल त तव्हीं जे करे चओ था त ठीकु आहे हींअर असीं वॾेरनि जे ख़िलाफ़ विढ़ूं था त वॾेरनि जो हींअर तहफ़ुज़ केरु थो करे मां त चवां केरु बि करे ग़लति थो करे केरु बि करे उहो ग़लति थो करे मौलवी थो करे ग़लति थो करे असांखे उन सूरत सां विढ़णो आहे या वरी वॾेरनि सां विढ़णो आहे मूंखे चवां असुल में जॾहिं उहा ख़राबी न हूंदी पर कंहिंजी कंदो पोइ साईं उहो तहफ़ुज़ जो कंदो न केरु कंदो सिस्टम तव्हां आवाम पाण में मुतफ़िक़ थियो जॾहिं पूरी आवाम इन लाइ मुतफ़िक़ थियो बाबा वॾेरे खे जो पंजाबी माना तहफ़ुज़ करे था क़ौमी जॻह लाइ तबक़ाती ॾेई वियासीं या सिर्फ़ु तबक़ाती मां त चवां त तव्हां जेको पंजाबी आहे पंजाबीअ खां वधीक असांजो दुश्मन हे आहे जेको असांजा नंढ ॿिन्ही सां हिकु वक़्त में तव्हां विड़ी न सघंदो मुमकिन ई तव्हीं वॾेरे सां विढ़ो त सुभाणे सभु वॾेरा गॾिजी ऐं पंजाबी जो तहफ़ुज़ हाणे बि पंजाबी हुननि जो तहफ़ुज़ था तंहिंजे करे तव्हां मुंड खां इन पाण खे कढो पोइ ठीकु आहे जॾहिं न हूंदो बांस न हूंदी पेंसिल पंजाब खां त ख़ुदि मुख़्तियारी असां वठूं था केरु ॾींदो असां पाण वटि पंहिंजो हक़ जेको आहे न हक़ माण्हू विड़ी वठंदो आहे हक़ हिन खे हक़ न मिलंदो आहे वात में ईअं पाण गिरह न पवंदो न जे लाइ ॾिसो न उन जे लाइ कॾहिं विढ़िया छो साईं कॾहिं विढ़िया रियासीअ में तव्हां सभई निकिरी आयासीं त छा थियो असां असां इन लाइ न विढ़िया न त इहो हक़ जे लाइ मां चवां थो हक़ जे लाइ विढ़िया पर न अञा बि असांखे जुदा हिन मसइले ते सिधो सो तारीख़ हलाइणी आहे हिन मसइले ते माण्हुनि खे पंहिंजे भाउरनि खे मुनज़म करिणो आहे हिन मसइले ते मुनज़म करिणो आहे हीउ ॿियो कमु आहे एमआरडी जो कमु ही न आहे एमआरडी मौजूदा हुकूमत जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ लड़े थी तव्हां त उते उन्हनि सां त वेठा जिन्हनि जी ॻाल्हि कयो था त असीं उन्हनि जे ख़िलाफ़ आहियूं तॾहिं त चवां न मां तव्हां बंगाली क़ौम में मिसाल ॾिनो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो बंगाली क़ौम में मिसाल ॾिनो मां हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह सां लाड़काने जे शहर में जुलूस निकितो गांधी गॾु वेठो गांधी चौचाकीअ में गॾु वेठो पोइ उनखे माण्हू जॾहिं जुलूस ख़तमु थियो तॾहिं हज़रत साहिब जन जॾहिं वेठा कचहरीअ में त माण्हू अर्ज़ु कयो तव्हांखे खुली दिलि जा माण्हू आहे खुली दुकान आहे दिलि में का ॻाल्हि कोन्हे चई तव्हां गांधीअ सां गॾिजी वियूं तव्हां जुलूस कढियो पंहिंजो तव्हांजो जुलूस निकितो आहे गांधीअ सां गॾु वेठा की बाबा अॻियां अंग्रेज़ आहे उहो सूअर खोड़ आहे कुते सूअर खे मात चकु न विझंदो सूअर खे मात चकु न विझंदो सूअर खे चकु विझाईंदुसि इन्हनि खां सम्झो साईं त असां बि चऊं था त ठीकु आहे इन्हनि जे मुंडीअ खां वठी इन्हनि खे टकरायूं उन्हनि जो तव्हां तारीख़ी तौर ते मुतालियो कयो उन क़ौम जो अॻ में तव्हां पसंदि पंजाब में इहा मां इन उसूल जो न आहियां त को पंजाबी 100% साल मां इन उसूल जो मां पंजाब बि करे थो पर सिंध सां सिंध जो वॾेरो बि करे थो होॾे बलोचिस्तान में बलोचिस्तान जो सरदार करे थो सूबे सरहद में उतां जो खान करे थो सभिनीनि जो उन्हनि खे जेको आहे मज़लूमनि खे तव्हां ज़ालिमनि जे सबब में छो था कढियो मूं वटि ॿुधो न मूं वटि आया साईं जी एम सैद जा माण्हू थोरी क्रॉसिंग जे हिन एक्सीडेंट खां पोइ थोरी क्रॉसिंग जे एक्सीडेंट खां पोइ मूं वटि आया मां एमआरडी जो आहियां उतां जो यानी
राब्ते सेक्रेटरी जनरल सिंध जो त तव्हां असांखे छोकिरा पंहिंजा ॾियो जेके MRD तंज़ीमूं आहिनि उन्हनि जा छोकिरा असांखे ॾियो त असां सां गॾिजी असां हुकूमत जे ख़िलाफ़ु कमु कंदासीं तव्हां बिल्कुलु असांखे छोकिरा ॾियो असां सां गॾिजी तारीख़ हलाए असां तारीख़ हलाईंदासीं मुंहिंजो ठीकु आहे बाबा बिस्मिल्ला पर ॻाल्हि हीअ आहे त तव्हां मूं उतां छोड़ी क्रॉसिंग वारे ॾींहं में घर मां निकितो आहियां त मां छोड़ीअ पहुचां लाड़काणे खां अॻिते मूंखे वञणु न ॾिनो लाड़काणे में मां अस्पताल में छोकिरा जेके आहिनि डॉक्टर फारिग थिया उन्हनि खे इन जो मेड़ कोठाए उन्हनि में मां तर्बियती इजलास पंहिंजो तक़रीर करे वरी मां प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहिनि नथा छॾनि त हिते त कुझु छा थी वियो कयां मूं चयो इहे छोकिरा जेके आहिनि असांजे सिंध जा सपूत आहिनि इहे जेके आहिनि सो शहीद थिया आहिनि इहे मुंहिंजा पुट आहिनि ऐं अवल मां हूंदुसि त इन जे मथां पंहिंजो सिर कटाईंदुसि बहरहाल उहा प्रेस कॉन्फ्रेंस हुई उन प्रेस वारनि जॾहिं मां मथो हणी बीठो पोइ चवंदासीं असांखे त ऑर्डर अची वियो आहे त इहा प्रेस कॉन्फ्रेंस छपियो ई न ठीकु आहे मोकिलियो ई न छपण जो त सवाल ई पैदा आहे मोकिलियो ई न बहरहाल मां वञण में नाकाम थियुमि हाणे पोइ हर जलसे ओपन जलसा जमीयत उलमा इस्लाम जा उन्हनि में मां चवंदो रहियुसि इहे ॻाल्हियूं छोकिरनि जो विरहाङो न आहे छोकिरा असांजे सिंधियुनि जा छोकिरा आहिनि असांजा सिंधी आहिनि वक़्तु आहे असांजो सिर बि उन्हनि सिंधियुनि जे मथां कुर्बान ऐं इहे तक़रीर जो कयमि त इन ते मूं वटि दोस्त नौजवान जीअं सिंध जा आया मूंखे चयूं त साईं तव्हां उहे इन ध्यान ते बीठा हो महिरबानी करे तव्हां असां सां छोकिरा पंहिंजा यानी जमीयत उलमा इस्लाम जा थिया या जेके सिफ़ाफ़ जा आहिनि या ॿिया आहिनि जेके MRD जूं तंज़ीमूं आहिनि सिंध लेवल ते तव्हां असां सां शामिलु करे ॾियो असां तारीख़ हलाईंदासीं मुंहिंजो ठीकु आहे साईं पर नारा मां ॾींदुसि नारा असांजा छोकिरा हणंदा जवाबु तव्हां ॾींदव नारा कहिड़ा हूंदा मूं चयो तव्हां चओ जाल हक़ मुर्दाबाद पंजाबी फ़ौज मुर्दाबाद नारो हणो हुनजो तव्हां मुर्दाबाद तव्हां चओ नारो असांजा हणाईंदा पंजाबी इहो फ़ौज मुर्दाबाद असां न चवंदासीं जाल हक़ मुर्दाबाद असां न चवंदासीं छा चवंदव कि पंजाबी क़ौम मुर्दाबाद भई पंजाबी क़ौम मुर्दाबाद सो जेको फैसलाबाद में तंबाकू जी पोख थो करे या गजरनि जो फसल थो करे या कमंद जो फसल थो करे उहो फैसलाबाद जो हारी मज़लूम जंहिंखे उतां जो चौधरी जंहिंजा हक़ तलब थो करे जेको असां वांगुरु मज़लूम आहे उन खे उहो अचे तव्हांजा हुके जे नड़ सां मारे वियो छा छोकिरा हुके जे नड़ सां त कोन मारे वियो तव्हांजा मारिया फ़ौज तंहिंजे करे फ़ौज मुर्दाबाद चयो हाणे हितां मां सम्झो त भई हाणे तव्हां मूं चवां तव्हां मुख़लिस न आहियो जेकॾहिं इहे ॿ नारा नथा हणो त मां सम्झां थो तव्हां मुख़लिस न आहियो तव्हां असांजे छोकिरनि खे रोड ते आणे माराए पाण भॼी वेंदो जेकाबाद ज़िले में साईं असांजे मौलवियुनि खे इहे सिंध जा छोकिरा वञी ऐं चयो साईं हिंदुस्तान में मस्जिदियूं सड़ियूं आहिनि हिते बि असां को बंदोबस्तु कयूं तव्हां वरी मौली साहिबु मौली फैज़मोहन साहिबु तव्हां वरी ज़ालनि सां सुम्हिया पियो की बाबा हू हिंदुस्तान में जेकॾहिं मस्जिदियूं ठाहिनि था उनजो ज़रूरी न आहे त असां हिते मंदरु साड़ियूं हिते इस्लाम में अक़लियत जो तहफ़ुज़ असांखे करिणो आहे उन्हनि जे मंदरनि जो उन्हनि जे बुतनि जो तहफ़ुज़ बि असांखे करिणो आहे तंहिंजे करे असां बजाए हिनजे उन्हनि खे असां ड्रायूं भञूं साड़ियूं असांखां न थींदो तंहिंखां सवाइ असांखे मथां अहिड़ो हुकुम कोन आयो साईं सुबुह खां वठी सिजल ते ताईं हिनखे तपाईंदा रहिया वरी साईं हे वञनि वरी जमायत इस्लामी वारा अचनि साईं मौलाना साहिबु होॾी ना ख़ान जीअं सिंध वारनि खे मस्जिदुनि ऐं मंदरनि जो फ़िक्र आहे मंदरनि ऐं मस्जिदुनि जो फ़िक्र थी वियो पोइ साईं वरी होॾे जमायत इस्लामी वारा शुरू थिया साईं मौलाना फलाणा साईं फोन ते फोन ॿार हे ग़ैरत आहे थोरी मस्जिदियूं पंहिंजो मंदर थी वञनि हिते असां चुकी वेठा नेठि मौलवी हिननि जे चए में न आयो मौलवी सम्झो त चाल आहे हाणे छा जीअं सिंध छा मौजूदु हाणे ॿिन्ही जो किरदारु गॾिजी वियो पोइ मौलवी न वियो कॉलेज मां जुलूस निकितो पोइ जीअं सिंध जा छोकिरा जमायत इस्लामी वारा गॾिजी ऐं मूं वटि अखियुनि ॾिठा शायदि मौजूदु आहिनि नाला मूं वटि मौजूदु आहिनि मंदर साड़िया मंदर साड़े यानी जमियत जे नाले खे बदनाम करण जे लाइ पोइ केस बि जमियत जे माण्हुनि ते कयूं मौलवियुनि ते हालांकि मौलवी मां DC खे चयो मौलवी हुयो न के ॿिया मौलवी हुया के तालिब हुया चई न चई पोइ मां चयो पोइ हिननि जो नालो हिन खे छोकिरे सां कयो आहे चई बसि असांखे वाणियुनि ॾिनो आहे वाणियुनि ॾे वियुसि चई साईं असांखे खणी थो ॾिसे की मौलवियुनि जो न हिन में हिसो आहे न मौलवियुनि इहो ॾाठो आहे न साड़ियो आहे कंहिं साड़ियो आहे मां सां उन्हनि सची गई फलाणो साड़ियो जमायत इस्लामी
जी मां तव्हां जी सिंध खे त चंदो ॾींदा हो तव्हांजा हिंदू छोकिरा बि आहिनि इहे हरकतूं असांखे सम्झ में नथियूं अचनि जॾहिं 83 जी MID जी तारीख़ हुई 83 जी MID जी तारीख़ हुई त चांदका मेडिकल कॉलेज असांजो जुलूस निकिता MID में लाड़काणे में बसियुनि ते ऐं बसियुनि जे जुलूस खे यानी कढी बसियुनि में माण्हू कढी असांजा गिरफ़्तार करे जेल में विझूं ऐं उतां जो कर्नल हुकुम ॾिनो त वञो यानी हॉस्टल ते छापो हणो जेके बि MID जा छोकिरा हुजनि उन्हनि खे जेको बि हथियार हुजे हॉस्टल जी कमरनि में उहो सॼो ज़ब्त करे अचे पुलिस आई साईं हथियार वथियार त हिननि वटि कोन निकिता हे छड़ा छांट हिननि खे वठी होॾे पेश कयो कर्नल साहिब जे ॾियूं साईं त वरी जो हणनि जीअं सिंध वारे कमरे ते छापो त साईं हे असले जा कुंड भरी पिया असले बि पुलिस कयूं छोकिरनि उन्हनि खे बि अॻु में कयूं ऐं हाणे कर्नल साहिब जे अॻियां बीहारियूं कर्नल साहब ॾिसी चवंदा ये कौन है कहीं ये जी सिंध के हैं ये असलिया किससे लाए हो कि इनसे लाए इनके कमरे से तो हमने कब कहा था इनके लिए आपने कहा छापा मारो जो भी ऐसे हाथ आए असलिया या शागिर्द उनको पकड़ के ले आओ हमारे सामने पेश करो कहूँगा जनाब अली आपसे माजरत करते हैं आप जाएं छो जाएं वो जो पूछ ही रही हूँ भैया कि ये भी तो अपना ले जाए ना अनऑथोराइज्ड लेसन यानी असलियो ये भी तो खणी वञो न हाणे इन इलाइक़े जो छा जवाबु आहे इतो असां छा सम्झूं इतो सम्झूं त नूरा कुश्ती आहे उन खां सवाइ गुल मोहम्मद जखरानी आहे मुंहिंजो दोस्त आहे ज़ाती तरह सां उहा ॿी शइ न आहे गुल मोहम्मद जीअं सिंध जो छोकिरनि जो सदर उन सदर खे 90 केस थियो मार्शल लॉ में सज़ा आयसि 90 कुझु बाक़ी केस थोरा हलनि पिया बाक़ियुनि में हिनखे सज़ा आहे मौत जे कोठड़ीअ में वेठो इंतज़ारु करे हिकिड़े दफ़े इहा ई तारीख़ हले पई त मां जो कार में लंघियां अचां पियो हेॾो ख़ैरपुर खां वञा पियो सकर खां शिकापुर शिकापुर खां वञणो आहे लाड़काणे हिक सां गॾु गुलमर्ग खे 5 बजे अरे बाबा तूं त जेल में आहे तोखे 90 केस आहे तोखे असां त चयो तोखे त ख़तमु करे छॾींदा तूं कीअं निकिते राति जो साईं 12 हुया फलाणी तारीख़ यादि न आहे उहा तारीख़ ऐं मूंखे कर्नल हितां जेल मां कढाए घुराए चयो आप जाए घर जाए सम्झो साईं हाणे इहो छा सम्झूं